नाज़रीन नवां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर जे हवाले सां सुप्रीम कोर्ट डिप्टी स्पीकर जी रूलिंग रद्द कंदे क़ौमी असेंबली बहाल करे छॾी आहे। छंछर ते बेइतमादी रिथ ते वोटिंग कराइण जो हुकुम ॾिनो आहे। सुप्रीम कोर्ट तारीख़ी फ़ैसिलो ॿुधाईंदे नज़रियाती ज़रूरत खे हमेशा लाइ दफ़न करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट डिप्टी स्पीकर जी रूलिंग बाबति मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधाईंदे वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी काबीना खे बहाल करे छॾियो, जॾहिं त निगरान हुकूमत बाबति समूरा क़दम गैर क़ानूनी करार ॾिना विया आहिनि। तफ़सीली फ़ैसिले में चयो वियो आहे त 3 अप्रैल ते डिप्टी स्पीकर जी रूलिंग गैर आईनी आहे। सुप्रीम कोर्ट मूजिबि 9 अप्रैल ते क़ौमी असेंबली जो इजलास तलब करे बेइतमादी रिथ ते वोटिंग कराई वञे। अदालत मूजिबि बेइतमादी रिथ कामयाब थियण जी सूरत में नए वज़ीर आज़म जी चूंड कई वञे। कंहिं बि मेंबर खे वोट ॾियण खां न रोकियो वेंदो। अदालत मूजिबि सदर, वज़ीर आज़म ऐं क़ौमी असेंबली जे स्पीकर जा हुकुम सुप्रीम कोर्ट जे हुकुम सां मशरूत हूंदा। इजलास अणॼाणल मुदे ताईं मुलतवी न थी सघंदो। इंतहाई अहम ख़बर नाज़रीन नवां सां शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट जो इंतहाई अहम फ़ैसिलो आयो आहे। सुप्रीम कोर्ट डिप्टी स्पीकर जी रूलिंग रद्द कंदे क़ौमी असेंबली बहाल करे छॾी आहे ऐं छंछर ते बेइतमादी रिथ ते वोटिंग कराइण जो बि हुकुम ॾिनो आहे। सुप्रीम कोर्ट तारीख़ी फ़ैसिलो ॿुधाईंदे नज़रियाए ज़रूरत खे हमेशा लाइ दफ़न करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट डिप्टी स्पीकर जी रूलिंग बाबति मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधाईंदे वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी काबीना खे बहाल करे छॾियो, जंहिं ते निगरान हुकूमत बाबति समूरा क़दम गैर क़ानूनी करार ॾिना विया आहिनि। तफ़सीली फ़ैसिले में वधीक चयो वियो आहे त 3 अप्रैल ते डिप्टी स्पीकर जी रूलिंग गैर आईनी आहे। सुप्रीम कोर्ट मूजिबि 9 अप्रैल ते क़ौमी असेंबली जो इजलास तलब करे बेइतमादी रिथ ते वोटिंग कराई वञे। अदालत मूजिबि बेइतमादी रिथ कामयाब थियण जी सूरत में नए वज़ीर आज़म जी चूंड कई वञे। कंहिं बि मेंबर खे वोट ॾियण खां न रोकियो वेंदो। अदालत मूजिबि सदर, वज़ीर आज़म ऐं क़ौमी असेंबली जे स्पीकर जा हुकुम सुप्रीम कोर्ट जे हुकुम सां मशरूत हूंदा। इजलास अणॼाणायल मुदे ताईं मुलतवी न थी सघंदो। सुप्रीम कोर्ट वॾो फ़ैसिलो ॿुधायो आहे। डिप्टी स्पीकर जी रूलिंग रद्द कई। क़ौमी असेंबली ऐं वफ़ाक़ी काबीना बहाल। 9 अप्रैल ते बेइतमादी रिथ ते वोटिंग लाइ इजलास तलब करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। सुप्रीम कोर्ट तरफ़ां निगरान हुकूमत बाबति समूरा क़दम गैर क़ानूनी करार ॾिना विया। कंहिं बि मेंबर खे वोट ॾियण खां न रोकियो वेंदो। फ़ैसिले में वधीक चयो वियो आहे त छंछर ॾींहुं 10 वॻे इजलास घुराए रिथ ते वोटिंग कराई वञे। वज़ीर आज़म सदर खे का बि तजवीज़ न पियो ॾेई सघे। स्पीकर जो फ़ैसिलो बि सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले सां मशरूत हूंदो। क़ौमी असेंबली जो इजलास अणॼाणल मुदे ताईं मुलतवी न करे सघिबो। बेइतमादी रिथ कामयाब थियण ते नए वज़ीर आज़म जी चूंड कई वञे। बेइतमादी रिथ ताईं हुकूमत पंहिंजो कमु जारी रखी सघे थी। सुप्रीम कोर्ट इंतहाई अहम फ़ैसिलो ॿुधायो आहे। इन ख़बर जे हवाले सां अव्हांखे अपडेट कयूं पिया। नाज़रीन आगाही ॾियूं पिया अव्हांखे त सुप्रीम कोर्ट डिप्टी स्पीकर जी रूलिंग रद्द कंदे क़ौमी असेंबली बहाल करे छॾी आहे ऐं छंछर ते बेइतमादी रिथ ते वोटिंग कराइण जो हुकुम ॾिनो आहे। सुप्रीम कोर्ट तारीख़ी फ़ैसिलो ॿुधाईंदे नज़रियाए ज़रूरत खे हमेशा लाइ दफ़न करे छॾियो। सुप्रीम कोर्ट डिप्टी स्पीकर जी रूलिंग बाबति मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधाईंदे वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी काबीना खे बहाल करे छॾियो आहे। वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ गोहर गांगुर सां। गोहर, सुप्रीम कोर्ट जो हीउ जेको फ़ैसिलो आयो आहे हिन ते छा चवणु चाहींदा? जी, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जो इंतहाई हिकु तारीख़ी फ़ैसिलो ॾिनो आहे। पंजी बेंच जे जस्टिस उमर अता बंदियाल सरबराही में अॼु मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधायो आहे। रूलिंग जे हवाले सां जेको बार नोटिस वरितो वियो हो। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान डिप्टी स्पीकर कासिम सूरी जेका रूलिंग ॾिनी, उन रूलिंग खे ग़लतम करार ॾिनो वियो आहे ऐं हुकुम ॾिनो आहे त क़ौमी असेंबली जो जेको इजलास आहे उहो 9 तारीख़ ते तलब कयो वञे ऐं 12 तारीख़ सदर पाकिस्तान जेको इलेक्शन कमीशन खे मुस्तक़िल कयो हवाले सां जेके बि क़दम आहिनि खां पोइ वफ़ाक़ी हुकूमत जा उहे सभु ग़लतम करार ॾिना विया आहिनि ऐं जॾहिं जेतोणीकि मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। पर उन फ़ैसिले दौरान रिप्रेज़ेंटेटिव चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान पहिरियां जेको हुकूमती धुर जे वकीलनि जा जेके दलील आहे उहे पढ़ी ॿुधाया ऐं हुननि जो चवणु हो त हुननि रूलिंग खे आईनी करार ॾिनो ऐं हुकूमती वकीलनि जो इहो चवणु हो त हीअ जेका सुप्रीम कोर्ट आहे उहा पार्लियामानी मामलनि में मुदाख़लत नथी करे सघे ऐं स्पीकर जी जेका रूलिंग आहे उहा आइन मूजिबि आहे ऐं असेंबली जा जेके रूल्स आहिनि रूल मूजिबि आहिनि। पोज़ीशन हुन में फ़ैसिले में इहो रेफरेंस ॾिनो वियो त अपोज़िशन जा जेके वकील आहिनि
उन्हनि पंहिंजे दलीलनि में इहो चयो आहे त स्पीकर जी जेका रूलिंग आहे उहा गैर कानूनी आहे, छो त अदम एतमाद जेका रिथत पेश थी वञे ऐं शिकत थी वञे उन खां पोइ अदम एतमाद लाज़मी तौर हूंदो आहे। जेकॾहिं अदम न करे ऐं का रूलिंग ॾिनी वञे त उहो सॼो जेको प्रोसीजर आहे उहो गैर आइनी ऐं गैर कानूनी आहे। ऐं जॾहिं त नई इलेक्शन जी ॻाल्हि कई पर स्पीकर जी जेका रूलिंग आहे उहा अटार्नी जनरल जी हिमायत न कई। अटार्नी जनरल जेको वफ़ाक़ जो नुमाइंदो आहे उन में स्पीकर जी जेका रूलिंग आहे उनखे ॾिसो जॾहिं त अदालत मुख़्तसर फ़ैसिलो पढ़ी ॿुधायो जेको फ़ैसिलो आहे उहो बाद में इहो 5 रुकनी लार्जर बेंच जो तारीख़ी फैसिलो आहे त स्पीकर जी जेका रूलिंग आहे उहा तलसन करार ॾिनी वई आहे। ऐं इन खां अलावा असेंबली जो इजलास हलाइण जो हुकुम ॾिनो वियो आहे ऐं जेका सदर पाकिस्तान जे वज़ीर आज़म उहो पिणु अमल तलसन करार ॾिनो वियो आहे। इलेक्शन कमीशन जी जेका लिखित कई आहे उहा तलसन करार ॾिनी वई आहे ऐं सूरत हाल आहे उहा आचर वारी जेको अदम एतमाद टेकअप थियण हो खां पहिरियां सॼी सूरत हाल बहाल कई वई आहे। हाणे वफ़ाक़ी काबीना सभु बहाल थी वई आहे नई अदलिया जे फ़ैसिले खां पोइ ऐं हाणे 9 तारीख़ ते सुबुह जो 10 वॻे इजलास अदम एतमाद वारो ठीकु आहे गोहर, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।